अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां ज़ाहिद अली थहीम, तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। जी हाँ दोस्तों, अॼु मां तव्हांखे नदीम सरवर जे बारे में कुछ ॿुधायां थो। जी हाँ दोस्तों, नदीम सरवर जे नोहे जी कॉपी कई वई आहे। इहो तव्हांखे ॿुधायां थो त कंहिं कॉपी कई आहे ऐं कंहिं ॻायो आहे, कंहिं शाइरी कई आहे, इहो तव्हांखे ॿुधायां थो। जी हाँ दोस्तों, हिन नदीम सरवर जे नोहे जी कॉपी करण वारो शाइर सैयद ख़ालिद शाह आहे ऐं पिणु हिन जे कलाम खे ॻाइण वारो आहे ज़ुल्फ़कार मंघी ऐं अख्तियार अली दायो ॻायो आहे। हलूं था उन गाने ऐं नूह जी तरफ़। जी हाँ दोस्तों, जे अगर मुझे चैनल ते नवा आयो तो मुझे चैनल के सब्सक्राइब कयो, लाइक कयो, मेहरबानी दोस्तों। ये तो मासूम का मातम है, ना होगा। तोखे यकीन तुंहिंजो यार तुंहिंजो ही थींदो, तोखे यकीन तुंहिंजो यार तुंहिंजो ही थींदो।